असीं नवदेरो में शहरनि वधंदड़ बदमनी ख़िलाफ़ एहतिजाजी रैली कढी। इन हवाले सां तफ़सील ॿुधाए रहिया आहिनि नवदेरो में बदमनी खिलाफ़ शहर जे सियासी समाजी मज़हबी जमायतुनि तोड़े सवें शहरनि जो बदमनी खिलाफ़ म्यूनिसिपल कमेटी खां एहतिजाजी रैली कढी। हथनि में प्ले कार्ड ऐं बैनर खणी शहर जे मुख़्तलिफ़ रोडनि रस्तनि खां थींदा सखर लाड़काणो रोड ते रेलवे फाटक वटि टायरनि खे बायूं ॾेई रोड ब्लॉक करे एहतिजाजी धरणो हणी वेही रहिया। धरणे सबबि रोड जे ॿिन्ही तरफ़नि खां वॾे अंग में ट्रैफिक जाम थी वई। मुज़ाहिरीन पुलिस इंतजामिया खिलाफ़ छिती नारेबाज़ी कई। न रोटी खपे न मकान खपे, बस अमन खपे, बस अमन खपे जा ज़ोरदार नारा आया। एहतिजाज जी अॻवानी कंदड़ शाह लतीफ़ लोकल गवर्नमेंट एम्प्लॉइज यूनियन फेडरेशन जे चेयरमैन हाफिज़ मुश्ताक कोरेजो, अब्दुल कुदूस पंवर, अब्दुर्रहमान सुपड़ो, लियाकत अबड़ो, मंजूर मंगी, मुर्तज़ा कलोड़ो, बरकत लाशारी, मोहम्मद ईसा जतोई, सईद कोरेजो, अल्ताफ मंगी, राहिल अब्बास कलोड़ो ऐं ॿियनि टाइम न्यूज़ सां वीचार वंडींदे चयो त शहर में वधण तण बदअमनी जा सब खां पहिरें असांजे तरफ़ों त कारण इहो आहे त जेको आहे सो नाल ई आहे पुलिस डिपार्टमेंट जी। जेकॾहिं पुलिस सां ॻाल्हायूं था त उहे पंहिंजे ज़वाज़ इहो था ॼाणनि त असां वटि स्टाफ कोन्हे को। हाणे स्टाफ जेको असांजे मालूमात मुताबिक़ जेको डिपार्टमेंट पुलिस जे में स्टाफ आहे अहिड़ो किथे बि कोन्हे को। तमामु घणे में घणो ओवर स्टाफ आहे जेको आहे ज़रूरु इहा ॻाल्हि कान्हे का। अलाए छो इहो जवाबु ॼाणाए थो वञे। जेकॾहिं 20-25-30 माण्हू था नवंदरे जे लाइ त कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे जेको जेकॾहिं शहरी इतिहाद या शहर जे चौकीदारी निज़ाम में 10 माण्हू हिकिड़ा कमु कनि था उन टाइम में अमन अमन हले थो त जेकॾहिं 20-25 माण्हू पुलिस जा हूंदा त छो नथो अमन थी सघे। बसि जंहिंमें साफ़ ज़ाहिर आहे त पुलिस जी नाल आहे जेको आहे। हा साईं, हाणे नवंदेरो जेको आहे ॿरियूं थियो आहे बदअमनीअ जे करे। उहो ॾींहुं ख़ाली न आहे जो मर्डर न आहे, उहो ॾींहुं ख़ाली न आहे जो शहर में नंगनि में माण्हू घिरी था पवनि। करोड़नि रुपयनि जूं फुरियूं महीने जे अंदरि 50 वारदात थी वई आहे। आवाम मुश्तइल थी रोडनि ते निकिरी आयो आहे। असांजी पंहिंजी गवर्नमेंट आहे उनखे अखियूं खोलणु खपनि। नवंदरे जे अंदरि बदअमनी थी आहे, उनजो हिकिड़ो फैक्टर इहो ई आहे त हिते जेके माण्हू रखिया वञनि था त उहे असर सूख वारा माण्हू रखनि था। पॉलिटिकली उन्हनि जो असरु आहे ऐं उहे ईअं खणी चइजे त उहे हुकुमराननि जा कमदार आहिनि। उनखे घुराए ऐं मनसबनि ते विहारबो जॾहिं त पोइ इदारनि जी भींग थींदी। की न माण्हूअ जो तहफ़ुज़ करण में हीअ स्टेट मुकमिल तौर ते फेल आहे, उनखे पंहिंजो एहतिसाब करणो। 24 कलाक असां ॾिनासीं पुलिस खे, 24 कलाक ॾिनासीं। उन में को बि को पुलिस जे तरफ़ां या इंतिज़ामिया जे तरफ़ां असां को ख़ासि तावन न कयो वियो आहे। असां वरी अॼु इन करे हीअ प्रोटेस्ट कई आहे। असां इहा अपील था कयूं DIG साहब खां, SSP साहब खां त इन में असांजो को तदारुक कयो वञे, न त असां एहतिजाज जो जुदारो इन खां वधाईंदासीं। अॼोके धरणे जो इहो ई आहे मक़सदु मुसलसिल नवंदरे शहर में चोरियुनि जूं वारदातूं वधंदियूं वञनि पियूं। डेली 2 त ॿिए ॾींहुं 3 चौथे ॾींहुं 4 चोरियूं। मतिलबु हुन में घटिताई काई न पई अचे। न इदारनि खां घटिताई कंट्रोल पियो करे सघे कोई इदारो, पुलिस डिपार्टमेंट आहे या ॿिया इंतिज़ामिया आहे, कोई बि कंट्रोल न पियो करे। इन जे करे अॼु अवाम बर्दाश्त खां ॿाहिरि निकिरी करे अवाम जो रोडनि ते निकिरी आई आहे। वज़ीर आला सिंध IG साहब इन्हनि खां असांजो मुतालबो आहे त हिन ते फौरन नोटिस वठी ऐं नवंदरे जो अमन अमान बहाल करायो वञे। असली ॻाल्हि आहे ॾोह थियो आहे। सईद अहमद कोरेजो साहब हिकु ॾोह थियो आहे, 4 ॾोह थी विया आहिनि। असां SP साहब खे जेको आहे अपील कयूं था DIG जेको आहे जेको लाड़काणा खे महिरबानी करे ॾोह जेके थिया आहिनि असांखे रिकवर कराए ॾिना वञनि। शहीदनि जे शहर नवंदेरो जा रहवासी निंदण खां छो बणिजी विया आहिनि। धरणे जे 3 कलाकनि बैदि DSP नवंदेरो ऐं SHO नवंदेरो मुज़ाहिरीन वटि पहुची ख़ातिरी कराई त अव्हां खां फुरथियल रक़म 3 ॾींहंनि अंदरि वापसि कराए जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो, जंहिं बैदि मुज़ाहिरीन धरणो ख़तमु करे छॾियो। नूर मोहम्मद सुमरो, टाइम न्यूज़, नवंदेरो।